कंपाउंडर मरीज को था चने जे सियारो खत्म थी गया हवा भी लगे पई इलाही माण्हू खंघ ज़ुकाम बुखार होता है भला पाण रे क्लिनिक ते मरीज को आऊं तो खणी न भागो टर भला ने भागा तू तो कुछ भागो थी तो भागो या न भागो बई न भागा मुवर जो तू सब भागो तो तेरा तो करे करो अला तो मरीज सुगो बाहर मरीज जो वठी जुदा लागे जो खलड़ी बारो करे डॉक्टर साहब पेशेंट आया जोरी गिले वाले के डॉक्टर साहब सी थी पियो बुखार बुदा ढो अरे बाबा डॉक्टर आऊं या तू ही तहां आयो जॾहिं मूंखे सभु ख़बर पई त तुंहिंजो ॿुधण जो कहिड़ो कमु आहे तूं मूं वटि दवा लाइ आहीं न हैं पोइ डॉक्टर आऊं या तूं ही आऊं त बाबा मूंखे 45 साल जो तजुर्बो आहे आऊं त मरीज़ खे सूंघे ॿुधाईंदो आहे त न हिकिड़ो मर्ज़ु आहे असांखे एॾो तजुर्बो आहे ईअं थोरी डिग्री वठी वेठा आहियूं वधीक हवाल न कटियो दवा ॾियो ठीकु आहे नालो छा अथई नालो ज़फ़रला ज़फ़र अच्छा किथे वेठो हुई लतीफ़ कॉलोनी सकरंड अच्छा घणा भाइरो 4 भाइर अच्छा तव्हां वाल साहब जो नालो छा आहे इनायतुल्ला अच्छा थोरो पोइते थी पाए ते अच्छा तव्हां वाल साहब जो नालो इनायतुल्ला तव्हां 4 भाइरो ॿिया तुंहिंजा ॿाहिरि छा कंदा कारोबार कंदा आहिनि अच्छा घणा पढ़ियल आहियो ताईं पढ़ियल 3 दर्जा पढ़ियल आहियो अच्छा किथे तव्हां पढ़िया डॉक्टर साहब तव्हां दवा ॾियो हाणे तव्हां सॼी डिटेल पुछा कंदा हुजा बाबा जीअं मूंखे ख़बर पए त मर्ज़ु किथां खां तोखे लॻो इन जे करे तोखां पुछां थो कीअं ख़बर पवंदी अच्छा शनाख्ती कार्ड ठहियल आहे तव्हांजो न साईं शनाख्ती कार्ड कोन्हे ठहियल उमिरि घणी अथव तव्हांजी उमिरि 45 साल पोइ अञा कार्ड छो कोन ठाहिरायो अथव नथा ठाहे ॾियनि सिधो थी अच्छा 45 साल तव्हांजी उमिरि आहे जॾहिं ॼावा ओॾी महिल तव्हांखे खंघि थी ओॾी महिल मूंखे कहिड़ी ख़बर त खंघि थींदी या छा आउं त हेतिरो हुउसि अच्छा जॾहिं त ॼावा दिमाग़ खे थोरो चक्कर आया तव्हांखे मूंखे कहिड़ी ख़बर तूं डॉक्टर आहीं या बाबा पुछंदुसि त मूंखे मर्ज़ जी ख़बर पवंदी न कंपाउंडर सम्झाईंसि भाउ जेको सही ॿुधाईंदो त मर्ज़ जे जड़ ते ई पहुचंदुसि न अच्छा ठीकु आहे इहो जॾहिं तव्हां ॼावा हो तव्हां त तव्हांखे ॾकणी थी या सी ओॾी महिल थियो तव्हांखे बुखार थियो या मथे खे चकर आया त बाबे खे ख़बर हूंदी न त तव्हांखे ख़बर कोन्हे अच्छा तव्हांखे माना इन जे बारे में का बि ख़बर कान्हे तव्हां ॼावा तव्हांखे ॾकणी बि कोन्ह थी तव्हांखे चकर बि कोन आया अच्छा तव्हां पहिरियों दर्जो किथे पढ़िया डॉक्टर साहब दवा ॾियो असांखे बुखार आहे सी पियो थिए बाबा तूं जॾहिं जेसी ताईं ॿुधाईंदे न एसी ताईं ख़बर त कोन पवंदी न ठीकु आहे अॻु में भला कॾहिं तव्हांखे बुखार थियो आहे अच्छा अॻु में कॾहिं तव्हांखे बुखार थियो आहे हा हिकिड़ो चकर थियो घणा कॾहिं थियो 3-4 साल अॻु में थियो राति जो थियो ॾींहं थियो ॾींहं अच्छा तव्हांजी शादी थियल आहे हा साईं शादी थियल आहे कॾहिं शादी कई 2007 में पंहिंजे माइटनि मां कई वई या धारियुनि मां कयो तूं भला सॼो डिटेल पियो पुछी घर ते पियो वञे यार आउं डॉक्टर आहे जेसर मर्ज़ जे जड़ ते न पहुचंदो मर्ज़ तूं अच्छा घणा अच्छा शादी में घणियूं दगियूं लाथियूं तव्हां चांवरनि तव्हां दवा ॾियो मूंखे बाबा दवा ॼाण थो न जेसीं ताईं मर्ज़ जी ख़बर पए तूं वेह त सही बाबा कंपाउंडर हिनखे वठि बाबा घर जो त हाणे ख़बर त पए न शादी कई थी या कोन कई थी अच्छा घणा ॿार आहिनि तव्हांखे बाबा दवा दे तूं ॿार अरे बाबा जी दवा मर्ज़ जे जड़ ताईं न पहुचा न जड़ छाची जड़ अरे इहो वेह त सही इहो कहिड़ो तरीक़ो आहे तुंहिंजो इहो कहिड़ो तरीक़ो आहे तुंहिंजो तूं दवा दे तूं छो आयूं ॾा बीमारी है अरे कंपाउंडर वठीस तू दवा